नसीर साहब, ब्रेक खां पहिरियां ज़ुहैब साहब ॻाल्हि कई PTI जी सियासत जे हवाले सां, उनजे कुझु माज़ी जे वाक़ियात खे बि कोट कयो। मां चाहींदुमि त जेको उनजो पॉलिटिकल कैरियर आहे, जेको आहे सो PTI जो या उनजो जेको माज़ी आहे, उन जेकी सियासत मुतारिफ़ कराई आहे या जेको उन जा सियासत जा असर पाकिस्तानी सियासत ते पिया आहिनि, उन ते अवां कुझु ॻाल्हायो। जी बिल्कुलु। हाणे जेको PTI जो क़याम जेके रहियो सभिनी खे ख़बर आहे त 25 अप्रैल 1996 ते कीअं ठही। जनरल हमीद गुल साहब ऐं ज़ाहिर कंहिंखां आहिनि त कोन, लिखियल ॻाल्हियूं त कोन्हनि, ऐं उनखे हिकिड़ो मुतबादिल तौरु उनखे पेश करण जी कोशिशि कई वई पाकिस्तान पीपल्स पार्टी या नवाज़ लीग जो मुतबादिल तौरु, ऐं उनखे पाले ताते नो डाउट वॾो कयो वियो। ऐं पोइ 97 जी इलेक्शन थिए थी, हिकिड़े साल खां पोइ हुननि जे क़याम खां पोइ उन में ई वॾे अंदाज़ में वॾियूं दावाऊं करे इलेक्शन में हिसो वठनि था। हिकिड़ी बि सीट PTI खे कोन थी मिले। उनखां पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं था त 1997 जी इलेक्शन में सीट कान थी मिले, वरी पोइ 2002 में जेका इलेक्शन थी उन में हिननि खे हिकिड़ी सीट मिली मियांवाली मां। ख़ान साहब पाण जेके आहिनि सो कामयाबु थी आया। उनखां पोइ मूंखे यादि हूंदो परवेज़ मुशर्रफ जो रेफरेंडम थियो त उन में बि न्याज़ी साहब अॻियां अॻियां हो ऐं उन्हनि जी सपोर्ट पे कई, उन्हनि खे आसिरो हो त मे बि परवेज़ मुशर्रफ साहब उन्हनि ते बि हथु रखे, ऐं उहे ॻाल्हियूं बि हलियूं हुयूं, सभिनी खां लिकल कोन्हनि। सो शुरू खां वठी हिननि जेका सियासत रही आहे आशीर्वाद सां ई अॻिते वधिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। सो उनखां पोइ वरी थियो जो हुननि काफ़ लीग ते ज़ाहिर आहे काफ़ लीग ते घणो हथु रखियो, ऐं जमाली साहब वज़ीर आज़म थी वियो त परवेज़ मुशर्रफ साहब जा मुखालिफ़ थी विया, ऐं उनजे ख़िलाफ़ पोइ तहरीक जो ॻाल्हियूं ऐं ॿियो टियों घणो थियो। वरी 2008 जी इलेक्शन जेकॾहिं असीं अचूं था त उनजो बाइकाट जेको कयो वियो, सो न्याज़ी साहब बि उनजो बाइकाट कयो, इलेक्शन में हिसो कोन था वठनि। उनखां पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं था त 2011 में जेको जलसो थियो मीनारे पाकिस्तान जो मशहूरु जलसो लाहौर जो टर्निंग पॉइंट हो न उहो, ऐं ज़ाहिर आहे उन जे अंदाज़ में उन जलसे खे मैनेज कयो वियो। ऐं उनखां पोइ माण्हू मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा छॾिया विया, छॾाया विया, शाहबूद कुरैशी हुजे, जावेद हाशमी साहब ऐं ॿियूं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं अची इन पार्टी खे जॉइन कनि थियूं। इन विच में वरी ईअं थिए थो 2013 जी इलेक्शन थिए थी, हिननि खे वॾी उमेदु हुई शायदि 2013 जे इलेक्शन में वॾो को इनकलाब अची वेंदो, असांखे एतिरियूं सीटूं मिलंदियूं, वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदासीं। कोन थी सघियो वफ़ाक़ में, 35 खां 38 सीटूं हिननि खे मिलनि थियूं। KP में ज़रूरु हुकूमत ठाहिण में कामयाबु थियनि था 2013 में। तॾहिं बि जेकॾहिं मौलाना साहब जी तजवीज़ ते हले हा, नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि सां गॾिजे हा त हिननि जी हुकूमत न ठहे हा। बहरहाल 13 में हिननि खे सूबाई हुकूमत मिले थी। उनखां पोइ 14 वारो धरणो डिटेल में ॻाल्हायो ज़ुहैब साहब पहिरें हिसे में, त उहो धरणो बि हिकिड़ो टर्निंग पॉइंट हो। जेका साज़िश हिननि कई, जेको कुझु थींदो रहे, तमाशा जेके थिया, मां ॿुधायो त सुप्रीम कोर्ट जी जेका बाउंड्री हुई उन ते जेका कपिड़ा कीअं अची गंदा सुकाईंदा हुआ, क़बरूं पे कंहिं खोटियूं, पार्लियामेंट ते हमिलो, PTV ते हमिलो, बिल साड़णु, कफ़न पे पातऊं, घणा तमाशा थिया, दुनिया उहे तमाशा ॾिठा। उनखां पोइ जॾहिं पोइ बि उन्हनि जा जेके मक़सद आहिनि उहे हासिलु न थी सघिया। उनखां पोइ वरी जेको कुझु थियो 18 जी इलेक्शन में सभिनी खे ख़बर आहे जंहिं अंदाज़ में उहे इक़्तिदार में आया। सो ऐं उनखां पोइ जेका हिननि ॿोली इस्तेमालु कई, ख़ासि तौर ते जंहिं ते आउं चाहींदुसि फोकस पाण कयूं, त पाकिस्तान जी सियासत उनखां पहिरियां बि ज़ाहिर आहे सियासत यको थींदी रही आहे त कॾहिं बि जेको सियासी मुखालिफ़ हूंदो उनखे दुश्मन तौरु ट्रीट न कयो वेंदो। का बि पॉलिटिकल पार्टी, चलो केस बि थींदा ॿियो टियों, पर हिननि त पॉलिटिकल मुखालिफ़नि खे हिकिड़ो दुश्मन करे पेश कयो, ऐं हिकिड़ी गार गंद जो हिकिड़ो माहौल अहिड़ो हिननि पैदा कयो, मथीं क़यादत खां वठी कारकुननि ताईं, ॼण त भाउ भाउ जो दुश्मन थी वियो। सियासत खे इंतिहाई गंदो करे हिननि पेश कयो। उनखां पोइ मूंखे त हैरत थींदी जंहिं अंदाज़ सां तस्बीह खणी हलणु, भई मज़हब हर कंहिंजो हिकिड़ो निजी मसइलो आहे। तव्हां अची ॿुधायो त असां मदीने जी रियासत था ठाहियूं, हीअ सभु चोर आहिनि, हीअ सभु लुटेरा आहिनि। वरी जॾहिं ख़बर पवे थी मदीने जी रियासत ठाहिण जा दावेदार, वरी जलसनि में मां ॾिठो हूंदो त इन में थोरो मज़हबी टच ॾेई छॾियो, मज़हबी टच, मज़हब जो इस्तेमालु, गारगंद जी सियासत, नफ़रतनि जी सियासत, ओवरऑल पूरी सियासत खे जंहिं अंदाज़ सां हिननि माना पोलराइज़ चऊं, उन्हनि गंदो कयो, उहो सभिनी जे साम्हूं आहे। सो इहा हिकिड़ी पूरी PTI जो जेको क्रेडिट आहे उन ते इहे बि शयूं आहिनि। परफॉर्मेंस त किथे असांखे नज़र कोन आई आहे, जेकॾहिं अव्हां खे आई आहे त असांखे ॿुधायो। ख़ैबर पख्तूनख्वा में 2 भेरा हुकूमत ठही, का परफॉर्मेंस हुजे ज़रूरु ॿुधायो असांखे, या वफ़ाक़ी लेवल ते जेतिरो अरसो ई हुकूमत में रहिया परफॉर्मेंस। हिकिड़े पासे ई मज़हब जूं ॻाल्हियूं ऐं ॿियनि खे चोर डाकू चवण जूं ॻाल्हियूं, ॿिए पासे जॾहिं इक़्तिदार में अचनि था त न उहा घड़ी छॾनि था तोशाखाना जी, न 190 मिलियन पाउंड जेके पाकिस्तान जा बरतानिया में पकड़जनि था, उतां जी एजेंसी ईमानदारी जो मुज़ाहिरो कंदे वापसि करे थी, उहा हिकिड़े बिल्डर खे ॾियनि था रक़म। उन रक़म जे बुनियाद ते भते तौरु अल कादिर ट्रस्ट, नालो केॾो ज़बरदस्त आहे, उन कादिर ट्रस्ट ठाहे उन भते जे पैसनि मां हिकिड़ो इदारो ठाहिण जी कोशिशि थिए थी, ऐं उहे पाण खे वरी ईमानदार बि सॾा आहिनि। सो सभु शयूं जेके आहिनि उहे माण्हुनि जे साम्हूं आहिनि। ओवरऑल जेको मुंहिंजो मक़सदु हूंदो त डे 1 खां हीअ जेका पार्टी ठही, वाक़ई इंतशार खां सवाइ, गारगंद खां सवाइ, नफ़रतुनि खां सवाइ हिन मुल्क जे माण्हुनि जे लाइ जेकॾहिं कुझु कयो हुजे त उहो असांखे ॾेखारियो। आख़िर नतीजो इहो निकितो 9 मई जो,
जिते मुल्की इदारनि जे ख़िलाफ़ बग़ावत करे बीह रहिया GHQ ते हमिलो कॾहिं कंहिं तसवर कयो दहशतगर्दनि ज़रूरु कयो हो पर हिकिड़ी जेका पार्टी पाण खे पॉलिटिकल पार्टी सम्झाए उहा सम्झे उहा ईअं GHQ ते वञी हमिलो करे मुख़्तलिफ़ कोर कमांडर्स जा जेके हाउस आहिनि उन्हनि जो घेराव करे लाहौर में जना हाउस खे जंहिं अंदाज़ सां उन्हनि सभु कुझु कयो सो इहे जेके हरकतूं अच्छा इहो सभु कुझु थियण जे बावजूदि स्टिल जेका उहा होड़ आहे उहा बरक़रार आहे वॾी ॻाल्हि त इहा आहे हिकिड़े पासे DG ISPR प्रेस कॉन्फ्रेंस करे थो ॿिए पासे जवाबी प्रेस कॉन्फ्रेंस रऊफ़ हसन ऐं ॿिया अची कनि था ऐं उन में जेका लैंग्वेज यूज़ कनि था उहो सभिनी जे साम्हूं आहे चवनि था त हिन मुल्क में शख़्सी आमरियत आहे हिन मुल्क में फलां आहे हिन मुल्क जे हिकिड़ो कब्ज़ो क़ाबिज़ टोलो आहे उनखे एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट आहे मतिलबु अञा लॻे ईअं थो त जेको कुझु हुन सां थियो आहे हीअ सिखण जे मूड में न आहिनि न ही पॉलिटिकल पार्टियुनि सां गॾु विहण लाइ तयारु आहिनि न ही सिखण जे मूड में आहिनि ऐं मुसलसल जेका आहे टकराव वारी पॉलिसी आहे मुल्क जे लाइ बि ख़तरनाक आहे पर स्टिल PTI जे लाइ तमामु घणी ख़तरनाक आहे ऐं असां हिन ते घणे भाङे इम्कान ज़ोएब साहब बि हुन ते ॻाल्हाईंदो नज़र अचे त हाणे विदिन पार्टी तव्हां ॾिसो वॾे पैमाने ते बग़ावत शुरू थींदी ऐं इहो नज़र ईंदो फॉरवर्ड ब्लॉक वॾे पैमाने ते KPV हुजे सही वफ़ाक़ी क़ौमी असेंबली हुजे उते अवांखे ठहंदे नज़र ईंदा घोड़ माण्हू हिन जे पॉलिसियुनि सां गॾु बि कोन बीहंदा जेके हिननि पॉलिसियूं अख़्तियार कयूं आहिनि